सिंधु माथिरी जे तहज़ीब ते जदीद तहक़ीक़ जे हवाले सां और आउं रुख सिंधी ऐं असां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंधु सभ्यता जे शहरी तमदन खां आगाटे माग किड़ी गुल मोहम्मद जो ज़िक्र कंदासीं। किड़ी गुल मोहम्मद जा क़दीम आसार कोयटा शहर खां 3 मीलनि जे मुफ़ासिले ते मिलिया आहिनि। नेचुरल हिस्ट्री म्यूज़ियम ऑफ अमेरिका जे हिकु माहिर वाल्टर सर्विस 1950 ऐं 51 में मौजूदा सूबे बलोचिस्तान जे कोयटा माथिरी में क़दीम आसारनि जी चोख चकास कंदे हीउ हंधु ॻोल्हियल हो। हुनखे उते पोएं पत्थर वारे ज़माने जे शुरूआती दौर जा तह मिलिया आहिनि। इन्हीअ दौर जे माण्हुनि खे मिटीअ जा थांव ठाहिण बि न ईंदा हुया। हितां पत्थर जा औज़ार लधा विया आहिनि। हितां जा रहवासी कची मिटीअ जे घरनि में रहंदा हुआ, रिढूं पालींदा हुआ ऐं खेती खां पिणु वाक़ुफ़ु हुया, जंहिंमां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हू उन्हनि जो गोश्त पिणु खाईंदा हुआ। हीअ बस्ती मशहूरु शहरी तमदन खां तमामु घणी अॻु जी कोठाणी सक़ाफ़त वारे दौर जी आबादी हुई, जंहिंजी उमिरि माहिरनि 4200 क़िबल मसीह मुक़ररु कई आहे। किड़ी गुल मोहम्मद जे क़दीम आसारनि मां माहिरनि खे हिकु दड़े जे 40 फुट गहराईअ खां पोइ अहिड़नि क़दीम माण्हुनि जे रहाइश जा आसार मिलिया आहिनि जेकी बर्तननि जे इस्तेमाल खां पिणु अणवाक़ुफ़ हुआ। उन्हनि जा औज़ार सिर्फ़ु पत्थर जा चाकू, हॾनि जूं सुयूं ऐं नेज़ाई हुआ। हू पंहिंजा घर उस में सुकायल कचुनि सिरुनि मां ठाहींदा हुया। हू मालबंद हुजण सां गॾु फ़ने काश्तकारी खां बि वाक़ुफ़ु हुया। हितां जा बर्तन तमामु थुल्हा ऐं बदशिकिल आहिनि। इहे संदन बर्तन ठाहिण जूं शुरूआती कोशिशूं नज़र पियूं अचनि। आहिस्ते आहिस्ते हिननि इन फ़न में तरक़ी कई ऐं अहिड़ी तरह 2 क़िस्मनि जा थांव राइज थी विया। दड़े जे मथां तह मां अहिड़ा थांव मिलिया आहिनि जिन जी बनावट ऐं रंगीन नक्शनगारी अॼु जे थांवनि सां मुक़ाबिलो कंदड़ आहे। उन्हनि में पहिरियों क़िस्म अहिड़नि बर्तननि जो आहे जेकी ज़ोब जा बर्तन कोठजनि था, छो जो ज़ोब ऐं लोरालाई जे वादियुनि में इहे बर्तन ज़्यादा इस्तेमालु हेठि हुआ। इन्हनि थांवनि जे तह ते घाटे ॻाढ़े रंग जी आहे, जंहिं ते कारे रंग जी चिटसाली थियल आहे। हिन माग जे मथे तह मां मिलियल थांवनि ते ख़ासि करे हरण ऐं कुहट नुमा पुठियुनि वारनि ढगनि जूं तस्वीरूं चिटियल आहिनि। ॿिए क़िस्म जा इहे बर्तन आहिनि जेकी सभ खां पहिरियां कोयटा जे इलाइक़े में लधा विया। कोयटा जे बर्तननि जो तहो ॻाढ़े बजाए हल्को भूरो आहे ऐं उन्हनि ते जानवरनि जूं तस्वीरूं तमामु घणियूं चिटियल आहिनि। महिरबानी दोस्तो।